मैं ज़िंदगी ज़कात कोन मिली है। मुझा बच्चा नंढड़ा हेॾड़ा बुखनि पिया मरनि, घर भी टुटो पियो आहे, बिना घर वेठा आहियूं। कोई मदद करण वारो साईं आहे कोन। अल्लाह के सिवा कोर कोन्हे। सरकार के गुज़ारे तो ग़रीब की मदद नथो करे केर ई। बच्चा नंढड़ा हेॾा कला कला न्याणियूं बुख पियूं मरनि, को भी मुझे असांजो सहारो आहे कोन। ये वॾेरो आहे, इन अल्लाह करे इनके ख़ुशि रखे, इहो असांजी मदद करे त अल्लाह इनके आबाद कंदो, तव्हांखे भी ख़ुशि कंदो। अभी गतीम ग़रीब आहियूं, माउ पीउ मरी विया, बच्चा नंढड़ा नंढड़ा बुखनि में वेठा आहिनि। 2 ॾींहं अटो कोन हूंदो आहे, 4 ॾींहं अटो कोन हूंदो आहे, का शइ घर में कोन्हे। अल्लाह जो ही पीपी जे जियालनि जो सॼो ईंदड़ ॻोठ रहीम बख़्श रिंद आहे। बुरली शाह करीम भरिसां हिन ॻोठ जी आबादी बुरली शहर खां बि वधीक आहे। हमेशह पीपी जी हिमायत में सरगर्म अमल रहियो आहे, पर हिन ॻोठ जो पाणी ज़हरीलो आहे। सवें ॿारड़ा न्याणियूं ऐं ॿिया माण्हू कारी कामनि में मुब्तला आहिनि ऐं काफ़ी माण्हू मौत जो गिरह बि बणिजी चुका आहिनि। ॻोठ जे गटरनि जी सफ़ाई न थियण सबबु हर तरफ़ बदबू ई बदबू नज़र ईंदी। ग़ुरबत जे राकास हिन वॾे ॻोठ खे तबाह बर्बाद करे छॾियो आहे। हिन ॻोठ जो 60 साल पुराणो प्राइमरी स्कूल सालनि खां न सिर्फ़ बंदि आहे, पर इंतहाई हाली वारी हालत में आहे, जेको कंहिं बि वक़्तु किरी सघे थो। इन सिलसिले में ॻोठ जे नेक मर्द हाजी अली नवाज़ रिंद ॿुधायो त 200 साल पुरानो ॻोठ है। 200 साल पुरानो ॻोठ है। तकरीबन इनमें 250 खां मथे घर आहिनि। इनमें कच्चा बि आहिनि, पका बि आहिनि ऐं वॾे जेको बुरड़ी सर्कल में वॾे में वॾो ई ॻोठ आहे, जंहिंजो बुनियाद प्राइमरी उस्ताद रहीम बख़्श रिंद विधो। उन खां पोइ मेन मसइलो जेके असांजा ॻोठ जा आहिनि, मेन अहिड़ा आहिनि जेको पहिरीं त जेको 1907 में असांजे स्कूल जो विधो, उन जी कंडीशन इहा आहे जो तव्हां ॾिसी आया आहियो। ऐं मेन चीज़ असांखे ॿियो इहो आहे त हिन ॻोठ में वॾी जेको असां हेपाटाइटिस बी ऐं सी जा मरीज़ आहिनि। पाणी बिल्कुलु कोन्हे असां वटि। आरो प्लांट आहे, केतिरा महीना खां वठी बंदि आहे। महीनो हिकिड़ो हले थो, 6 महीना बंदि आहे। मथे अख़्तारे में चऊं था अॼु था चालू करियूं, सुबुह था चालू करियूं, परे था चालू करियूं। ऐं रिकॉर्ड शायदि आहे हेपाटाइटिस बी सी में केतिरा ख़ुदि मुंहिंजे घर जा भाती, मुंहिंजो भेण गुज़ारी हुई, कई मुंहिंजा सौट मासात, उन खां सवाइ किन जेके पाड़े वारनि जा हेपाटाइटिस बी सी में गुज़ारे विया आहिनि। में अस्पताल में भी रिकॉर्ड हूंदो, पर उन्हनि जे वालिदिन खां तव्हां पुछी वठो। उन खां पोइ हिन में मेन मसइलो ॿियो बि ॻोठ जो वॾे में वॾो आहे ड्रेन जो। बार आला अख़्तर खे चई विया आहियूं त असांखे ड्रेन जो, जॾहिं बरसाति जा बोड आई हुई जेका हींअर जेका 2009-10 में असां मुंहिंजो भाउ चयो निसार अली रिंद जेको पोइ इन में हाई स्कूल में पटे वालो आहे, जिते भित किरी पई मरी वियो, छो जो पाणी जो निकाल ई कोन्हे। उहो नौजवान उहो मरी वियो, उनजा ॿार अञा ताईं दर पदर आहिनि, उन पुटनि खे अञा ताईं कोटा सिस्टम का नौकिरी बग़ैर कोन मिली। मेन टियों मसइलो इहो आहे, तव्हां ॾिसो बेरोज़गारी उहा आहे जो केॾा माण्हू तरा वञनि। इलाही वॾो आबादी वारो ॻोठ आहे, को चणा विकिणे थो, कोई भुॻड़ा विकिणे थो, को शरबत विकिणे थो, को ॾाढो विकिणे थो, पर पोइ बचनि जो पेट पाले थो। त इहे तव्हां ॿुधिया छोकिरा वटि पुछाए वेठा आहिनि। अहिड़ियूं के जेके नौकिरियूं जेके पहिरीं जेके बचे असांखे टाउन में मिलियूं हाणे असांखे चई थी सघी पिया आहियूं, को बि नौकिरी ॾियण वारा वीचार